नाज़रीन, आवाज़ टीवी जे सॾ ते इल्मु पिरायो सिंध समाज जे सिरे हेठि सिंधी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो। उन हवाले सां रिपोर्ट करे आहे साकिब कुबर। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया पारां इल्मु पिरायो सिंध समाज जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए वियो। सिंध के 2 नंबर वॾे शहर हैदराबाद में भी आवाज़ टीवी ऐं सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया पारां सक़ाफ़ती मुख्य तकरीब हैदराबाद प्रेस क्लब के ॿाहिरां रखी वई। सक़ाफ़ती तकरीब में कासमाबाद, लतीफ़ाबाद, हैदराबाद सिटी समेत ॿियराड़ियुनि मां भी शहरी रैलियुनि की सूरत में पहुता। जॾहिं त सक़ाफ़ती ईद के ॾींहं ते शहरी औरतूं, मर्द, ॿार ऐं पोड़ा सिंधी वेस, टोपी, अजरक, गज, पटको पाए करे सिंधी गीतनि ते पिणु झुमणियूं हणंदा रहिया। पंहिंजी दुआ मेवड़ असांजे कल्चर जो ॾींहुं आहे, त असांजो ईद जो ॾियारो आहे जेको असां सेलिब्रेट कयूं पिया। सिंध आहे त असां आहियूं, हिन करे असांजे कल्चर खे असांखे प्रमोट करणु घुरिजे। न्यू जनरेशन सां जेको आहे रिक्वेस्ट आहे त पंहिंजे ॿारनि खे स्टडी तरफ़ां मुतवजा कयो ऐं उन्हनि खे असांजी सिंध में पंहिंजे लाइ कुछ करण ॾियो। असांजो कल्चर डे आहे ऐं मां असां निकिता आहियूं कल्चर जे ॾींहं जे हिसाब सां। बसि इहो ई पैगाम ॾियणु चाहींदमि त असांजो जेको कल्चर डे आहे इनखे ईअं ई भरपूर तरीक़े सां मल्हायो वञे ऐं यादि रखियो वञे त असांजो कल्चर आहे जीअं शुरू खां वठी अचे पियो ईअं ई हलाईंदो हले। तइलीम पिरायो सिंध सवारियो जे उनवान सां उनखे सिंधी क़ौम भरपूर नमूने सां उनखे लबैक चई रोडनि रस्तनि ते पंहिंजा कल्चरल लिबास में निकिरी आई आहे ऐं क़ौम जेको सिंधी मीडिया क़ौम जो दर्द महसूसु कयो उहो सॾु जेको आहे अॼु क़ौम वरनायो आहे ऐं इहो अॼु अहद कयो वियो आहे त तइलीम खां सवाइ तरक़ी मुमकिन न आहे। अॼु जेको सक़ाफ़त जो ॾियारो आहे असां लाइ ईद जो ॾियारो आहे ऐं तमामु बहितरीन तरीक़े सां हैदराबाद में भेणियूं ऐं भाइर मल्हाइनि था ऐं असां बि हिते पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारी, तमामु मज़ो आयो। तमाम खे अपील कंदुसि त जेके बि तव्हांजा ॿार आहिनि जेके भी नथा पढ़ाइनि मज़दूरी ते था मोकिलिनि, महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे इल्मु पिराइण जे लाइ मोकिलियो। तालीम गवर्नमेंट मुफ़्त करे छॾी आहे। घटि में घटि जेकॾहिं तव्हां कुझु बि नथा पढ़ाए सघो त 10वीं जमायत ताईं तालीम फ्री आहे। पंहिंजी सक़ाफ़त अजरक, टोपी, खुसो थी वियो, पटको थी वियो, ही सभु रिलियूं वग़ैरह ही सभु हिन जी सक़ाफ़त आहिनि। अॼु थोरे असां ईद वांगुरु हिन ॾींहं खे गुज़ारे रहिया आहियूं। जीअं मुंहिंजी सिंध मथे गोरियां पंहिंजी जिंद मुंहिंजे अबाणे वतन जा। दुनिया खे पैगाम ॾींदासीं त हीउ असांजो ईद जो ॾींहुं आहे, असांजो कल्चर आहे, असांजी सुञाणप आहे। जीए सिंध सदा जी। जॾहिं त हिन सक़ाफ़ती मुख्य तकरीब में मुख़्तलिफ़ फ़नकारनि पारां सिंधी गीत पिणु पेश कया। आवाज़ टीवी ऐं सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया पारां इल्मु पिरायो सिंध समारोह जे सिर हेठि अॼु हैदराबाद में भी सक़ाफ़ती ॾिहाड़ो वॾो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सक़ाफ़ती प्रोग्रामनि में ईंदड़नि जो चवणु आहे त हीउ ॾिहाड़ो जेको असां हर साल जेको आहे उहो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु साकिब कुबर, आवाज़ टीवी न्यूज़, हैदराबाद।